बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक होंदा, चा कोई चंगा भला होंदा, बिल्कुल बहारन में होंदा। असां जो हमेशा अवां सभिनी सजणनि जे लाइ हूंदियूं आहिनि ये दुआऊं त शाल अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह वक़्त जा इमाम थी गुज़रिया आहिनि। उन्हनि खे ख़बर पई त तव्हांजो जेको फलाणो शागिर्द आहे उहो पूरी राति नमाज़ पढ़े थो मस्जिद में ऐं पूरी राति में क़ुरान पाक जो ख़त्म कढी थो वञे। उन्हनि खे ॾाढी हैरानी थी त इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ी राति में क़ुरान पाक जो ख़त्म कढियो वञे। उन्हनि पंहिंजे शागिर्द खे पाण वटि घुरायो। जॾहिं शागिर्द पहुतो त उन खां पुछा कयूं त मूं ॿुधो आहे त तव्हां पूरी राति में क़ुरान पाक जो हिकिड़ो ख़त्म शरीफ़ कढी था वञो। त उन शागिर्द चयो त हा साईं, बिल्कुलु मां कढां पियो। तंहिं ते इमाम साहिबु चयो त अच्छा, हाणे तव्हां हीअं कजो, जॾहिं तव्हां नमाज़ पढ़णु शुरू कयो राति जो त उन वक़्तु तव्हां ईअं सम्झिजो त मां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं तव्हां जीअं मूंखे पढ़ी ॿुधाईंदा आहियो क़ुरान पाक, ईअं ई पढ़िजो। ऐं उहो शागिर्द वियो। उन शागिर्द वञी ऐं पूरी राति सही कई ऐं जॾहिं सुबुह थी त इमाम साहिब जी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थियो त इमाम अहमद बिन हम्बल उन्हनि खां पुछो त अॼोकी राति में तो केतिरो क़ुरान पाक तिलावत कयो, केतिरो हिसो उनजो पढ़ियो। तंहिं ते शागिर्द चयो त साईं, अॼोकी राति में मां तक़रीबन अधु क़ुरान पाक पढ़ियो आहे। उन खां पोइ इमाम साहिब जन उन्हनि खे चयो त अच्छा, हाणे अॼोकी राति जॾहिं अॼु राति वञी इबादत तव्हां कंदव त उन वक़्तु ईअं सम्झिजो त तव्हां बारगाह रिसालत मुआब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम में हाज़िर आहियो ऐं अवां तिलावत करियो था ऐं क़ुरान पाक जी तिलावत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे साम्हूं अवां करे रहिया आहियो ऐं साईं जन पाण ॿुधी रहिया आहिनि। हुन पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे छॾी, इहो तसवुरु विहारे छॾियो ऐं जॾहिं तिलावत शुरू कई, नमाज़ शुरू कई, नमाज़ में जॾहिं उन्हनि तिलावत कई त उन्हनि इहो ई ज़हन में विहारियो त जीअं ॿिन्ही जहाननि जो सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन मूंखे साम्हूं ॿुधनि पिया। हुननि जॾहिं नमाज़ शुरू कई त उन्हनि खे फजर जो टाइम थी वियो ऐं उन खां पोइ नमाज़ ख़त्म करे ऐं उस्ताद वटि अची हाज़िर थिया त इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह जन पुछो त ॿुधायो त तव्हां गुज़िरियल राति में केतिरो क़ुरान पाक तिलावत कयो? त उन ते शागिर्द चयो त साईं, मां हिकु रुकू वॾी मुश्किल सां पढ़ी सघियो आहियां राति में। तंहिं ते इमाम साहिब जन चयो त भला अॼु राति जेका तव्हां नमाज़ पढ़ंदव त उन नमाज़ में तव्हां ईअं तसवुरु कजो त तव्हां अल्लाह ताला जी बारगाह में आहियो बीठा ऐं अल्लाह ताला जे बारगाह में तव्हां पढ़ो पिया ऐं अल्लाह ताला तव्हांखे साम्हूं ॾिसी ऐं ॿुधी रहियो आहे। शागिर्द पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि विहारे छॾी ऐं जॾहिं राति जो तिलावत कलाम पाक शुरू कई ऐं नमाज़ शुरू कई त सिसकियूं ॾेई रोइण लॻो ऐं रोईंदे रोईंदे सॼी राति जेका आहे उहा तिलावत कंदो रहियो नमाज़ में। जॾहिं सुबुह थी त सिधो इमाम साहिब जन जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं इमाम साहिब जन उन्हनि खां पुछो त ॿुधाए, अॼु राति तिलावत कलाम पाक जेका तो नमाज़ में कई त केतिरी कई? तंहिं ते शागिर्द जवाबु ॾिनो त साईं, गुज़िरियल राति में मूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूरह फ़ातिहा ई पढ़ी सघी आहे, यानी अलहम्द शरीफ़ ई पढ़ियो आहे। सो दोस्तों, अल्लाह तबारक व ताला असांखे तिलावत कलाम पाक करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अहिड़े नमूने सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त जीअं असां अल्लाह तबारक व ताला खे हाज़िर नाज़िर सम्झी ऐं तिलावत करियूं। तिलावत क़ुरान पाक अल्लाह पाक असां सभिनी खे नसीब फ़रमाए, आमीन। वीडियो पसंदि आई हुजे त ॿियनि जो ईमान ताज़े करण जे लाइ हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं अवांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां खां इजाज़त पियो घुरे। मोकिलाणी आहे कोन का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।